भाई मुझे पुठे पासे हिकिड़ो वीडियो हली रहियो आहे। इहो आहे माई ख़ैरा जे तॾहिं जो वीडियो जेको 3 ॾींहंनि में कुलबुल क़ुरान खानी थी ऐं तॾहिं ते माण्हू आयल जेके सिंध जा आर्टिस्ट हुआ, जेके फ़नकार हुआ, तक़रीबन हड़ई जेको आहे सो माई ख़ैरा मैडम ख़ैरा जे जेको आहे सो तॾहिं ते पुॻा। ऐं उन खां अलावा असद कुरैशी माई जेको आहे सो मासी ख़ैरा जो हिकु बहितरीनु अदाकार हुयो ऐं उन सां गॾु खोड़ सारियूं फिल्मूं बि जेको आहे सो सदोरे कयूं ऐं सदोरे खे तमामु घणो दिली सदमो रसियो माई ख़ैरा जो हिन दुनिया मां वञण जो। दोस्तो, जॾहिं एक्सीडेंट जी ख़बर सदोरे ॿुधी त उन टेम ई जेको आहे सो सदोरो वञी उते पुॻो इस्पताल में ऐं खोड़ सारा वीडियोनि में तव्हां ॾिठो हूंदो त सदोरो ॿाहिरि होटल जे वेठो हूंदो हुयो इस्पताल जे, ॼण का ख़बर अचे या का सुठी ख़बर अचे मासी ख़ैरा जे बारे में त पोइ जॾहिं असद कुरैशी उते इस्पताल में 3-4 ॾींहं रहियो जेसिताईं मासी ख़ैरा दाख़िल हुई ऐं उन खां अलावा तॾहिं ते आयो 3 ॾींहं तॾहिं ते वेठो हुयो रोअंदे लुणकनि सां जेको आहे सो तक़रीबन ऐं हुननि खे मिटीअ जे हवाले कयो वियो माई ख़ैरा खे। ऐं असद कुरैशी जो तव्हां तस्वीर मुंहिंजे पुठे पासे ॾिसो पिया था त ॾाढी वॾी वार वॾा थी विया हुआ। यकीनन उहो यको 8-10 ॾींहं मुसलसल 15 ॾींहं इन्हनि सां गॾु हुयो माई ख़ैरा सां। तरसीम थी, जनाज़े निमाज़ थी ऐं उन खां अलावा तॾहिं ते 3 ॾींहं वेहण थियो, महिमान मरण अचणु थियो ऐं सिंध जा जेके आर्टिस्ट हुआ तक़रीबन हड़ई जेको आहे सो मासी ख़ैरा जे उन ॾुख में शरीक थिया ऐं उन तॾहिं ते टोटल जेको आहे सो सिंध जा फ़नकार आया। हे मुंहिंजे पुठे पासे तव्हां ॾिसो पिया हिकु पुराणी ऐं मुंझल जेको आहे सो हिकु अदाकार हुई ड्रामनि जी मासी ख़ैरा, जंहिंखे नंढो ॿार ऐं ख़ासि करे औरतूं तमामु घणो पसंदि कंदियूं हुयूं उन जी अदाकारीअ खे, छाजे करे जो उन जा खोड़ सारा अहिड़ा ॿोल हुया त ख़ैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे। इहो बि डायलॉग मासी ख़ैरा जो तमामु घणो जेको आहे सो पॉपुलर थियो ऐं तक़रीबन सिंध टीवीअ ते ड्रामा जेके केटीएन ते सिंध टीवीअ ते जेके ड्रामा हलनि पिया उन्हनि में मासी ख़ैरा जो हिकु बहितरीनु रोल हुयो ऐं मासी ख़ैरा जो हिकु बहितरीनु किरदारु हुयो। इन जे करे सिंध जा माण्हू ऐं सिंध जा ख़ासि करे औरत लेडीज़ जेको आहे उहा तमामु घणो प्यारु कंदी हुई मासी ख़ैरा सां ऐं उन खां अलावा मुंझल ऐं पुराणी अदाकार हुई ऐं तक़रीबन हिकु बहितरीनु हुन रोल अदा कयो। इन जे करे जेके बि सिंध जा टोटल आर्टिस्ट हुआ जिन्हनि बि मासी ख़ैरा सां गॾु कमु कयो ऐं जिन्हनि बि ड्रामनि में अदाकारी कई, फिल्मनि में अदाकारी कई, सिंधी फिल्मनि में, उहे टोटल मासी ख़ैरा जे जेको आहे सो इन ॾुख में शरीक थिया हुआ ऐं हड़ई जेको आहे सो मासी ख़ैरा जे इन ॾुख में बराबरि जा शरीक हुआ। असद कुरैशी तमामु घणो ॾुख में हुयो ऐं असद कुरैशीअ खे तमामु घणो दिली सदमो पुॻो हुयो। त वॾी महिरबानी, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। वीडियो किथां सुठो लॻे असांजे वीडियो खे लाइक लाज़मी कंदा कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा कयो। त वॾी महिरबानी, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो।